बाबा बाबा मुझे माफ कर, मुझे अखन ते पट्टी बदलाई। मुझे अम्मा मां गलत हो, तू सही। पर मैं एक धक करणो ये मुझे खिलाफ चल साजिशुन दे कोई छंडो पे। बाबा साईं ये थी वेंदो, पर शुरुआत किथां कयूं? जेको बत वीर सजावल पावल को त एक मरे, जेस ताईं इन्हनि मां को एक न मरदो न, तेस ताईं खौफ जी तलवार मुझे सिर जे मथा लटकंदी रहंदी। इन करे चवां तो थोड़ो ड्राऊ अचे। दुश्मन तो सफा चिट्टो पिट्टो आहे। मां भी समझा तो, मूसा भी ने गाल के समझी। हाणे तुंजो केड़ो कदम आ गया? वही भाव जेको तुंजो मुझे चंगी रीत खबर है। तो तू नवाब खान जे पुठियां बाहि बारे वेठो। हाणे असां ॿिन्हिनि जो दुश्मन इहो ज़ालिम हिकिड़ो ई आहे। हाणे असां गॾिजी इन जूं पाड़ूं पटींदासीं। न सिजावल खान, मां ऐं मीर बि तोसां गॾु आहियूं। इहो नवाब रुगो तुंहिंजो दुश्मन न आहे, पर हिन जो नवाब मीर जो ई मुंहिंजो घर बि बर्बाद कयो। हा सिजावल खान, असां हाणे हिन नवाब खान खे ज़िंदा कोन छॾींदासीं। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।